बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। एक सैयद बी सिंध जैसा जुड़ी पंहिंजी जिंद। अस्सलाम वालेकुम। आऊं आहियां मुमताज़ ख़ास के लिए दोस्तों असांजो हिकिड़ो प्रोग्राम हलंदो आहे असांजे वेब टीवी आहे MK सिंधी एक्टर्स टीवी जिते प्रोग्राम हूंदो आहे कचहरी रंग। ऐं हर दफ़े तव्हांजी असां मुलाक़ात कराईंदा आहियूं हिकिड़ी मायारनाज़ शख़्सियत सां, जंहिंमें शाइर बि हूंदा आहिनि, अदीब बि हूंदा आहिनि, एक्टर असांजा सिंधी एक्टर बि हूंदा आहिनि। सो दोस्तों अॼु असां सां गॾु असांजो हिकिड़ो बहितरीनु लेखक, एक्टर, डायरेक्टर, स्टेज, TV, फिल्म या थिएटर जो बहितरीनु डायरेक्टर बि आहे, एक्टर बि आहे। असां सां गॾु आहे असांजो बहितरीनु दोस्त शहदादपुर सां जंहिंजो तालुक़ु आहे, मोहतरम ख़ान कंगो साहब। अस्सलाम वालेकुम अदा ख़ान। वालेकुम सलाम। ख़ान भाउ, अवल त असांजो हीउ मुख़्तसिर प्रोग्राम आहे, सो तव्हांखे इहा गुज़ारिश कंदासीं त तव्हां पंहिंजे ज़ुबानी जेकॾहिं पंहिंजे दोस्तनि, असांजे दोस्तनि खे पंहिंजे बाबति ॿुधाईंदो त कॾहिं तव्हां पैदा थियो ऐं हिन फील्ड में तव्हां कॾहिं आया हुआ, केतिरो तव्हां कमु कयो, जेकर तव्हां ॿुधाईंदो त बहितरु थींदो। मुमताज़ साहब तव्हां लखे सान जो तव्हां नातीज़ खे इहो एज़ाज़ बख़्श कयो। सर मां 1975 कोट पीरगुल शाह में जनमु वरितो। फ़नी कैरियर जे हवाले सां असांजा स्कूल में शोज़ थींदा हुया। जी जी। हुन में जेको हाल हूंदो अकबरा हूंदा हुआसीं। स्टेज जे लिहाज़ खां मां जेको आहे सो 1992 में दादू ज़िले केनशाह मां शुरूआति कई। अच्छा, तव्हांजी माना तक़रीबन 17 सालनि जी उमिरि में तव्हां शुरूआति? बिल्कुलु 17 सालनि जी 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 सर। अच्छा, उन खां पोइ तव्हांजो पहिरियां जेको ड्रामो हुयो तव्हां कहिड़े उनमें तव्हांजो कहिड़ो किरदारु हुयो? उस्ताद अकबर कुरैशी साहब डायरेक्टर हुयो, बहितरीनु डायरेक्टर। अच्छा, केनशाह जो? केनशाह मां जी जी पंहिंजो बाबा अब्बास कुल हुयो, मोहतरम जनाब साईं निसार शाह साहब हुयो, जी जी जी। एज़ ए हीरो जो करेक्टर हुयो। अच्छा अच्छा, दोदा पुट ठरतीअ जा। सही सही। अच्छा ख़ान, तव्हांजो वरी स्टेज खां पोइ बिल्कुलु हिकिड़ो लाड़ो अची वियो TV जो। जी TV ते तव्हां कहिड़े सन खां शुरूआति कई? जीअं त 2003 खां असांजी सिंधी शोबिज़ जनम वरितो, माना ईअं सम्झो त ज़ोर वरितो, छो त सिंधी त अॻ में बि हुई, पर जेके असांजे सिंधी TV चैनल TV ते काफ़ी कोशिशि कईसीं अच्छा अच्छा, त मौक़ो मिले, पर सही सही। अल्लाह ताला जी तरफ़ खां इहो मंज़ूर हो असांखे। तंहिं टाइम एक्टर तमामु घटि हूंदा हुया। बिल्कुलु, TV बिल्कुलु। ते असांजो मख़सूस टाइम हूंदो, हफ़्ते में जेको आहे सो असांजो अधु कलाकु हूंदो, नाटक रंग जे नाले सां हिकिड़ो शो हलंदो। कोशिशि कईसीं पर उन में असां अची न सघियासीं। बिल्कुलु, असल में छा आहे त PTV ते उन ज़माने में कमु करणु ईअं हुयो जीअं चंड खे माना परे खां जॾहिं ॾिसंदा हुआसीं त PTV खे बि अहिड़े तरीक़े सां हूंदो, जो चंड जे भरिसां पहुची नथा सघूं त PTV बि सिंधी आर्टिस्टनि जे लाइ अहिड़े ईअं हूंदो हुयो, बिल्कुलु सम्झो था। अच्छा, रेडियो ते तव्हां उन खां कॾहिं पोइ मुख़्तियार मलिक साहब सां मुंहिंजी दोस्ती हूंदी ऐं उन सां गॾु जेको आहे असां रेडियो ते प्रोग्राम कयासीं। ऐं मुख़्तियार मलिक सां हिकिड़ो असांजो बहितरीनु ड्रामो थियो ज़ाल ज़िती मुर्स PTV, जंहिंमें मोहतरम जनाब सुबदार सईद हुयो, मोहतरम जनाब असांजो यया भुट्टो साहब हुयो मरहूम। ऐं उन में हिकिड़ी मां तव्हांजे थ्रू, तव्हांजे चैनल जे थ्रू मूं वटि वीडियोज़ पिया आहिनि, त तव्हांखे मां ॾेखारींदुसि या तव्हांखे मां ॿुधाए थो छॾियां। मुख़्तियार मलिक साहब जेको आहे उन में इहो ऐलान कयो हुयो त मां जेको पंहिंजूं अखियूं आहिनि उहे जॾहिं बि दुनिया खे छॾियो थी अचे थो पाकिस्तान जे हवाले कमु। माशाल्लाह। अच्छा, रेडियो ते तव्हां कॾहिं शुरूआति कई कमु करण जी? रेडियो ते मुंहिंजे ख़्याल में इहो 95-96 जो दौरु हुयो। अच्छा, सम्झी, उन में जेको आहे एज़ अ कंपेयर माना ब्रॉडकास्टर जे लिहाज़ सही सही। अच्छा, उन खां पोइ तव्हां जॾहिं सिंधी चैनल्स आया त उन में कहिड़े चैनल ते पहिरियों तव्हां शुरूआति सभ कई? खां पहिरियां KTN आयो। हा जी जी। हुनखे मुबारक ॾियूं था, असांजी सिंधी ॿोली में हुन ॾाढो जेको वधाउ आंदो ऐं दुनिया खे हुन ॾेखारियो। हुन ते कोशिशि कईसीं, मोहतरम अली साहब असांखे जेको आहे सुठी रिस्पॉन्स बि ॾिनी। जी जी। मूंखे हिकु ॿ ड्रामो मिलियो बि सही, शिकायत न आहे, पर मां उहो न करे सघियुसि। अच्छा, उन खां पोइ सिंध TV ते जेको आहे मां मुख़्तलिफ़ प्ले कया ऐं उन खां अलावा जेको एज़ ए राइटर तौर ते मां 2-3 प्ले उते जमा कराया जेके हानियत थिया। पर अफ़सोस इहो आहे त माना उन्हनि जी पेमेंट वग़ैरह न पई थिए, जंहिंजे करे जेको आहे सो असां वरी उहो लाड़ो छॾे ॾिनोसीं। अच्छा अच्छा। अच्छा ख़ान, उन खां पोइ हींअर तव्हांजा कहिड़ा कहिड़ा प्रोजेक्ट अची रहिया आहिनि जेके तव्हां, ऐं तव्हांजा जेके यादगार कुझु TV ड्रामा या स्टेज प्लेज़ उहे ॿुधाईंदो असांजे ॾिसण खे? मुमताज़ मुंहिंजो हिकिड़ो ख़ूबसूरत प्ले हुयो, सीरीज़ पंहिंजो सारी सीरियल हुई। अच्छा अच्छा, ज़िद जे नाले सां, सही। जेका मां ॾाढी कोशिशि सां उन दौर में पंहिंजे लिहाज़ सां ठाही। मूंखे ॾाढो ॾुख थियो त उन मुंहिंजो प्रोमो हले पियो ऐं जेको आहे चैनल जेको आहे इदारो मूंखे पेमेंट न पियो ॾिए। उन ड्रामे जे माना न हलण जे करे मां काफ़ी पोइ ते थियुसि, मां कराची छॾिया। हालांकि मूंखे कराची में हिकिड़ी प्राइवेट सुठी जॉब हूंदी, सही सही। उन ड्रामे जे करे मां उहा जॉब छॾे ॾियसि।
उन खां बाद में जेको आहे सो मुंहिंजो पहिरियों ड्रामो KTN ते हुयो इंतज़ार गाह, उस्ताद आयूब साहब जी डायरेक्शन में पेश पियो थिए, उन में मां कमु कयो। ऐं इंतज़ार गाह माना असां ईअं नथा चऊं पर इंतज़ार गाह तमामु वॾा आर्टिस्ट पैदा कया ऐं इंतज़ार गाह में तक़रीबन आर्टिस्टनि जी शुरूआति जेका थी इंतज़ार गाह लाड़काने जी मुंहिंजे ख़्याल में हा, ऐं पहिरीं शुरूआत। तपिश ड्रामो लाड़काने में 2 ड्रामा हुया। तपिश छो त असां पाण तपिश जी पैदावार आहियूं, मूं पाण ज़िंदगी जो पहिरियों जेको प्ले कयोसीं उहो तपिश में ई मूं कयो। असांजो डायरेक्टर सरवर सालिम साहब बिल्कुलु हुन ड्रामे जो हुयो। ऐं इंतज़ार गाह साईं आयूब गाह साहब कंदो हुयो। अच्छा खान, हींअर तव्हांजा कहिड़ा प्रोजेक्ट अची रहिया आहिनि? हींअर मोहतरम जनाब मुमताज़ साहब जी हिकिड़ी सीरियल अचे पई राज राणी, हुन में मां जेको करेक्टर करियां पियो। हींअर फिल्म्स वग़ैरह में तव्हांजो जो कमु? फिल्म त काफ़ी आहिनि, कुझु रिलीज़ थियूं, कुझु न बि थियूं, जेको आहे सो काफ़ी आहिनि। सही सही। अच्छा, असांजे ॾिसंदड़नि खे को पैगाम वग़ैरह तव्हां ॾियणु चाहींदो? सर सभ खां पहिरियां मुमताज़ साहब सिंध तालीम जे लिहाज़ खां काफ़ी पोइते आहे, जेतिरे क़दुरु असां सर्वे कई आहे। मां सभिनी नौजवाननि खे, ॿुढनि खे, ॿारनि खे इहा ई हिदायत कंदुसि त तालीम ते तवजो ॾियनि। बिल्कुलु। छो त तालीम सिंध जी जेका आहे तमामु पोइते थी वई आहे, उनखे जेको आहे सो अॻिते ऐं तव्हां ॾिसो न जंहिं बि क़ौम खे तव्हां तबाह करिणो हुजे हुनजी तालीम तबाह कयो। तालीम सिंध जी तालीम यार ॾाढी पोइते आहे, हिन जो ॾाढो ॾुख आहे। हालांकि सभु शयूं पंहिंजी जॻह ते सही आहिनि, हर जेका जी शइ थिए थी पई उहा बर्दाश्त जहिड़ी आहे, पर तालीम ते वार जेको आहे इहो बर्दाश्त जो न आहे। बिल्कुलु अदा ख़ान, हीअ असांजा ॾिसंदड़ तव्हांजो पैगाम ॿुधनि बि पिया। बिल्कुलु त तालीम, छो त हर मुल्क जी हिकिड़ी सकाफ़त कल्चर हूंदो आहे, उहो सकाफ़त कल्चर असां तेसीं ताईं पंहिंजो किथे बि पेश नथा करे सघूं जेसीं ताईं असां तालीम याफ़्ता न आहियूं ऐं असां पढ़ियल लिखियल न आहियूं। बहरहाल असांजे ॾिसंदड़नि खे तव्हां इहो ॾाढो बहितरीनु मैसेज ॾिनो, तव्हांजी वॾी महिरबानी। तव्हां जो असांजे स्टूडियो आया ऐं दोस्तो पंहिंजे मुमताज़ ख़ासकेरी खे ईंदा इजाज़त अल्लाह वाई। ऐं असांजो यूट्यूब ते चैनल आहे MK सिंधी एक्टर्स TV, उनखे महिरबानी करे सब्सक्राइब कंदा ऐं घंटी जेको बेल हूंदी आहे उनखे महिरबानी करे दबाईंदा न विसारींदा। अल्लाह वाई, पाकिस्तान ज़िंदाबाद।